बडाणी में खुराक खाते जे DFC खादिम अली शहर असिस्टेंट मुख्तियारकार इरशाद अली खोसो ऐं फूड इंस्पेक्टर रईस मुनीर अहमद भुट्टो जी अॻवाणी में कणक ज़ख़ीरो कंदड़ ख़िलाफ़ कार्रवाई कई वई। बडाणी शहर अंदर मुख़्तलिफ़ माहौलनि में वापारियुनि जे गोदामनि जा ताला टोड़िया विया, जंहिंमें वापारी बेबोराम, बेशमलाल, नेणूमल समेत 10 गोदामनि जा ताला टोड़िया विया। गोदामनि में वॾे मिक़दार में कणक स्टॉक थियल आहे। उन मौक़े ते खुराक खाते जे DFC खादिम अली शहर ॻाल्हाईंदे चयो आहे त हिन भेरे असां वटि कणक स्टॉक घटि थी आहे। वापारियुनि पंहिंजे गोदामनि में तमामु घणी कणक स्टॉक करे रखी आहे। असांखे सरकारी ॾिनल हदफ़ पूरो करणो आहे, जंहिं जे करे अॼु असां कार्रवाई करे कणक हथ कई आहे। आख़िरी इतलाउनि ताईं खुराक खाते जे अमलदारनि रिवायती कार्रवाई करण बाद वापारियुनि सां गॾिजाणी कई आहे, जंहिं बाद खुराक खाते जा अमलदार कणक सेंटरनि ते खणण बदिरां वापसि रवाना थी विया।